नज़र विझी ॾिसूं पंहिंजे घरनि ते, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे माउ पीउ खे कोई आंच अचे न, जेकी तकलीफ़ पाण खे हुजे न उहा एॾी न सताईंदी आहे, जे पंहिंजनि खे कोई तकलीफ़ अचे उहा वधीक सताईंदी आहे। धन गुरु तेग बहादुर पातशाह, धन गुरु तेग बहादुर साहिब जो जिगरो बाकमाल, एॾो कोमल स्वभाव बचपन में। 5 साल जी उम्र हुई, भाई बाबा गुरदिता जी शादी वॾे भाउ जी। बारात वञे पई, रस्ते में नज़र वई सर्दी में कोई ॿार बग़ैर कपड़नि सर्दी में ॾके बीठो, शरीर जो सुलियो ॾके पियो। 5 सालनि जी उम्र में तो ॿार जो ॻाल्हाइण बि न आहे सघंदो, तोतरी ज़ुबान हुई। धन गुरु तेग बहादुर साहिब जा वीचार एॾा ऊचा, सतगुरु जो ध्यान वियो। बारात अॻिते वञे पई, सतगुरु पोयों वञी वञी ॿार जो वञी पुछनि था, एॾी थधि पई आहे, शरीर सॼो ॾके थो, तो तुंहिंजी माउ तोखे कपिड़ा न ॾिना आहिनि पाइण लाइ? तुंहिंजी माउ तोखे कपिड़ा न ॾिना आहिनि जो तूं पंहिंजो तन ढके? उहो ॿार रोई करे चएसि थो, कहिड़ी माउ चवंदी तुंहिंजो पुटु बग़ैर कपिड़नि जे सर्दी में कंभे पियो? घर में गरीबी एड़ी आहे, खाइण लाइ कुझु न आहे, उनजे लाइ परेशान हुई, तन ढकण लाइ कपिड़ा काॾो अचे। गुरु तेग बहादुर पातशाह पंहिंजे तन जा कपिड़ा लाइ उनखे पाराया। 5 सालनि जी उमिरि में पंहिंजे तन जा कपिड़ा लाइ मुंहिंजो तन ढकियो। साथ संगत जी ने अहिड़ी बाकमाल मिसाल यानी कि दरबार जी ॾींदा चवंदा 5 सालनि जी उमिरि आहे, ॿार जो तन नंगो ॾिठो आहे, पंहिंजे तन जा कपिड़ा लाइ करे उनजो तन ढकियो आहे। अॼु जे ॾिसनि पिया हिंदुस्तान जी पत खे नंगो कयो वञे पियो, अॼु हिंदू धर्म जी पत खे लाथो वञे पियो। 5 सालनि जी उमिरि में ॿार जो लगन तन ढकियो आहे। जॾहिं वक़्तु आयो आहे, धर्म ते आई पई आहे, सतगुरु पंहिंजे तन जी चादर वणाए पई हिंदू धर्म खे ढके छॾियो। हिंदू धर्म जी पत ढके छॾी। उपकार कई हुई मखण शाह, प्रीत कई आहे मखण शाह जहिड़े प्यारे इतिहास में सभिनि खे ख़बर आहे। ॿेड़ो बुॾे पियो समुंड जे विच में, जहाज बुॾे पियो, 500 सिपाही मखण शाह सां गॾु हूंदा हुया। मखण शाह सां गॾु 500 सिपाही निजी पंहिंजा गॾु हूंदा हुया। एॾो वॾो वापारी हुयो। विच समुंड में जड़ी माल ॿेड़ो फाथो, जहाज फासी बीहो। हाणे सभिनि जवाब ॾेई छॾियो। 500 सिपाही हथ मथे करे बीह रहिया। मखण शाह तुंहिंजो ॿेड़ो हाणे कोई नथो तारे सघे। बसि मखण शाह हथ जोड़े पल्लो पंहिंजे गले में पाए चए थो, तव्हां हाराए चुका हो, तव्हां चओ था मुंहिंजो ॿेड़ो पार न लॻंदो। मां अहिड़े मल्हार खे सुञाणींदो आहियां जेको हे दुनियावी समुंड में ॿेड़ा छा, उहो त ज़िंदगी जा ॿेड़ा बि पार लॻण ॼाणींदो आहे। मां उन्हीं मल्हार खे अरदास कई, पल्लो पातो विच समुंड में जहाज फाथल आहे। जहाज जे विच में वेही करे जपजी साहिब जो पाठ आरंभ करे समाप्ति करे जंहिं टाइम अरदास कई, दाता हाणे कृपा कर। दुनिया जे मल्हारनि जवाब ॾिनो आहे, दाता तूं त लोक परलोक जो मल्हार आहे, कृपा कर मुंहिंजे ॿेड़े खे बंदे लाइ। अरदास करण जी देर कंहिं चयो आहे सतगुरु नाहे ॿुधंदो, ॿेड़ो किनारे लॻी वियो। पुकार कई मखण शाह, हाणे जड़ी माल बास बासई, दाता जे मुंहिंजो ॿेड़ो किनारे ते लॻी वियो त 500 मोहरा सोने जूं मां तुंहिंजे दर ते भेंट कंदुमि, पाण अची करे सत्कार सां भेंट कंदुमि। जड़ी माल उहो भेंट करण लाइ अचे पियो, साथ संगत ते सोचींदा हूंदासीं काथे सिख वेठो हुजे, काथे गुरु वेठो हुजे, गुरु कीअं ॿुधंदो। सतगुरु तो बार बार चवंदा, अपने सेवक की सभिनि खे याद आहे, गची पढ़ो, अपने सेवक की आपके नाम जपावे, जह जह काज किरत सेवक की तहां तहां उठावे। जाथे के सिख जी किरत में आड़े ईंदी आहे न कोई शइ, सतगुरु उते अॻु वञी पहुचंदो आहे उनखे सवलो करे। मखण शाह खे ख़बर पई गुरु हरकृष्ण साहिब महाराज शरीर त्यागे विया आहिनि। आख़िरी में चई विया आहिनि, बाबा बकाले, बाबा बसे ग्राम बकाले, वन गुरु संगत सकल समाले। 9 गुरु बाबा बकाले लिया,
जड़ी माल अची पंहिंजी घरवारी सां पंहिंजे पुटनि लालचंद और नंदलाल सां अची पहुता बाबा बकाले हाणे ॾिठो त कई ढोंगी बावी मंझू लॻाए करे कोई चए मां गुरू आं कोई चए मां गुरू आं। माफ़ कजो मां ॼणनि जा बि इहे ई कम आहिनि। थोड़ी तारीफ़ मिली वञे थोड़ी पदवी मिली वञे ईअं सम्झंदो आहे बंदो सभु कुझु मां ई आहियां बसि मां खां बग़ैर कुझु न थींदो। सब को वॾो दावेदार धीरमल हुयो छो जो बाबा गुरदिता जी जो पुट हुयो धीरमल। दावा करे पियो कि गुरु जोत मुंहिंजे अंदर प्रगट थी आहे। एॾा माण्हू दावा करण वारा मखण शाह जी छा कयो दाता तुंहिंजो घर त दाता ॾियण वारो आहे त सभु मंगता बणिया वेठा आहिनि हाणे कंहिंजे अॻो वञी करे सिर झुकायां। हाणे छा सोचई हिकु कमु कयां थो मां बासियुनि 500 मोहरा ॿ मोहरा सभिनि जे अॻो रखंदो वञां थो जे पूरो हूंदो जे मुंहिंजो बेड़ो उन गुरु किनारे लॻायो हूंदो त पंहिंजी भेटा पाण घुरी वठंदो मां। पंहिंजी भेटा पाण घुरी वठंदो ॿ मोहरा रखंदो वियो। सभिनि खे ॿ मोहरा रखियईं कंहिं तारीफ़ जा गीत ॻाया मखण शाह जी खुशामद शुरू करे छॾी कंहिं सरोपा विधियूं कंहिं सिफ़ता बाकमाल कयूं पर मखण शाह सोचे पियो दाता तुंहिंजे घर में इहे शयूं त न ये त सभु अधूरा थिया वेठा आहिनि मां त पूरे खे ॻोल्हण आयो आहियां। जेॾी महिल मखण शाह अरदास कई जेॾी महिल 22 मंजिल ते ॿ मोहरा रखंदो वियो पूरियूं कयईं सम्झ न आयुसि। जेॾी महिल अखियुनि में पाणी खणी उतो वापसि वञण लॻो रस्ते में वेंदे हिकु नंढड़े ॿार खे चए थो बेटा ॿुध ॿियो कोई बि आहे हिते ॿियो कोई बि दावेदार आहे या बसि इहे ई हुया जेके दावा कनि पिया। उहो ॿार चएसि थो हिकु सोढी कुल जो शख़्स आहे ॿाहिरि न निकिरंदो अंदरि बोरे में ई वेठो हूंदो आहे अलाए छा कंदो आहे मूंखे माण्हू टेका कमला करे छॾींदा चरियो करे छॾींदा। उन्हनि चरियनि खे कहिड़ी ख़बर चरिया आहिनि तॾहिं चरियो ई सम्झंदा। ॿाहिरि न निकिरंदो मखण शाह पुछे थो आहिनि केरु चए गुरु हरगोबिंद साहिब महाराज जा 5 पुट मुंहिंजे मन में चाह जागी पियो बादशाह काथे तूं ई त न आहे काथे मुंहिंजी खोज हिते त पूरी न थींदी। हाणे छा कयईं लाम लश्कर वठी 500 सिपाही वठी उन कमरे में उन गोरे में वञण लॻो। एॾा माण्हू वञनि ज़रूर कदमनि जा आवाज़ थींदा कुझु खणी वञे पियो उन्हनि शयुनि जा आवाज़ थियनि पिया। गुरु तेग बहादुर बादशाह पुछंदा भाई गड़िया जी एॾो शोर एॾी आवाज़ केरु अचे थो ॾिसो त ॿाहिरि। भाई गड़िया जी ॾिसी करे चवंदा दाता मखण शाह अचे थो वापारी 500 सिपाही गॾु अथसि पंहिंजो परिवार गॾु अथसि मखण शाह अचे थो। गुरु तेग बहादुर बादशाह चवंदा भाई गड़िया जी उनखे सम्झायो गुरु घर ईंदो आहे मन झुकाए करे ईंदो आहे नीवी पाए करे ईंदो आहे ऊचो थी कॾहिं गुरु घर में फौजा वठी न ईंदो। भाई गड़िया जी कीअं वञी करे चयो। गुरु तेग बहादुर साहिब चवंदा मखण शाह गुरु घर में नीवो थी अचिबो आहे मन खे झुकाए करे अचिबो आहे नीवो थी ईंदे दाता झोली पवंदे जे नीवो थी न ईंदे ऊचो थी ईंदे त ईअं खाली रही वेंदे। मखण शाह अखियुनि में पाणी अची वियो दाता इहा आहे पूरे जी निशानी अधूरा बार बार मुंहिंजी खुशामद